अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में खुश आमदीद। हिन में तव्हांखे जेको सो माइक्रोसॉफ्ट एक्सेल जा जेके कुछ एडवांस जेके ऑप्शंस आहिनि उहे ॿुधाइबा। मसलन हाणे अॻियूं जेको ट्यूटोरियल आहे जेके तव्हां न ॾिठो आहे बिगनर्स जे लाइ हो, जंहिंमें कोशिशि कई वई हुई त जेके नया यूज़र्स आहिनि, जेके सफ़ा शुरूआती जेके यानी कि एक्सेल सिखणु चाहिनि पिया, जेके स्टार्ट कनि पिया, उन्हनि जे लाइ हो, उन्हनि जे लाइ सफ़ा आसानी सां जेके ऑप्शन सम्झाया विया हुआ। हिन में हाणे मसलन कंहिंखे कुझु एक्सेल अचे थो या अॻियूं जेको ट्यूटोरियल तव्हां ॾिसी आया आहियो उनमें तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन्स जी ख़बर पइजी वई हूंदी। त उनखां पोइ कुझु जेके आहिनि से उनजे अंदरि ई जेके आहिनि ॿिया वधीक ऑप्शन्स हूंदा आहिनि जंहिंसां असीं जेको वधीक सेटिंग करे सघूं था। त उहे ऑप्शन्स तव्हांखे हिन सॼी वीडियो सीरीज़ में तव्हांखे क्लियर कबा। हाणे हीअ ॾिसो, पहिरीं जेको असीं हाणे हिन वीडियो में जेको सेखारियो आहे उनमें आहे तव्हांखे कुझु कंडीशनल फॉर्मेटिंग आहे, उनजे बारे में ॿुधाइबो। सेल स्टाइल्स आहे, उनजे बारे में ॿुधाइबो। ऐं इन खां अलावा फाइंड ऐं रिप्लेस जे बारे में बि तव्हांखे ॿुधाइबो। त कंडीशनल फॉर्मेटिंग पहिरीं असीं अचूं था सेल स्टाइल में, सॉरी पहिरीं असीं सेल स्टाइल खे स्टार्ट करूं था। हाणे हीअ तव्हां जेके मूं शीट खोले रखी आहे हिनखे तव्हां थोरो ॾिसोसि त शीट मार्कशीट ई आहे, लेकिन हिन में हीअ जेके सेल्स आहिनि न, इहे यानी कि 50 खां जेके नंढा जेके बि लेस देन जेके 50 आहे न सेल, 50 खां यानी 50 खां जंहिंजे मार्कूं घटि आहिनि उन्हनि खे असांखे हाईलाइट करे ॾिनो आहे हीअ सेल। त एक्सेल में इहो हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे जेको जंहिंसां बसि जस्ट हिकिड़ी क्लिक ते असांखे उहे सभु उहे जेके आहिनि से सेल असांखे ज़ाहिर करे ॾिए थो, वैल्यू जेका आहिनि असांखे उहो ज़ाहिर करे ॾिए थो। अच्छा, हिन में वरी असांखे ॾिसो हिकिड़ा आइकन शो कराए पियो जंहिंमें असांखे ख़बर पए पई त कंहिंजियूं जेके आहिनि से मार्कूं वधीक आहिनि, कंहिंजूं घटि आहिनि। त वैल्यू खे जेको न कंहिंखे जेको सो ॾिसण जे लाइ जेकॾहिं अहिड़ा चार्ट्स या बार या अहिड़े क़िस्म जा इस्तेमालु कबा आहिनि त असांखे जल्दी खे डेटा में जल्दी जी ख़बर पए थी। माना हिन में ॾिसोसि, हिन में वरी स्टार्स आहिनि जेको फिल थियल आहिनि कलर सां, उनमें असांखे ख़बर पए पई स्टार जेके आहिनि से हाणे ॾिसो कहिड़ो आहे जेको बसि सपोज़ हाणे हीअ आहे ॾिसो 83 जेके % जंहिंजो बि आहे स्टार टोटल फुल आहे, यानी कि हिन फिल मार्कूं खयूं आहिनि। हिन 75 जेको हिन जो फिल आहे हिन जो ॾिसो, त मैंने 70 खां अबव जंहिंजो मार्क्स आहिनि उहे असांखे टोटल स्टार फिल हूंदो दोस्त। ऐं मथां हीअ ॾिसोसि, हालांकि हीअ टेबल में बि कोन्हे, त इन में जेको सो हीअ आहे मुख़्तलिफ़ हिन में स्टाइल अप्लाई थियल आहिनि, कंडीशनल फॉर्मेटिंग अप्लाई थियल आहे, सेल स्टाइल में अप्लाई थियल आहे। त अव्हांखे जेको दोस्तो इन जे बारे में ॿुधाइबो। हाणे पहिरीं असीं हीअ नई शीट हिकिड़ी तयारु करियूंसि था, ठीकु आहे, हिनखे कॉपी करियूंसि था हिते भर में ई, चलो भला हिनखे हाणे पेस्ट करियूं था। पेस्ट ॾिसो कंट्रोल V हिते मूं कंट्रोल C दबायो कॉपी करण जे लाइ, कंट्रोल V दबाईंदासीं न त सॼी शीट ओड़ी ओड़ी पेस्ट थींदी, में फॉर्मेटिंग वग़ैरह सभु हूंदा। कंट्रोल Z था करियूं, असीं चाहियूं था सीट सॼी खे कोन पिया करियूं, असीं सिर्फ़ु जस्ट इन जी वैल्यू जस्ट खपे, वैल्यू या फार्मूला ॿई प्रिंट थी वञण लाइ। ॾिसो न वैल्यू जेकॾहिं कंदासीं थोरो पेस्ट जी ऑप्शन खे थोरो सम्झी वठो दोस्तों। हाणे हीअ आहे छा थिए थो वैल्यूज़ ऐं नंबर फॉर्मेटिंग आहे, ठीकु आहे। हाणे हिन में वैल्यू खयो जॾहिं कि हिते टोटल में छा थियल आहे, फार्मूला सेट थियल आहे। हिते ॾिसो टोटल में छा थियल आहे, हीअ फार्मूला सेट थियल आहे। ऐं हिते असांखे जस्ट हिन टोटल में वैल्यू कॉपी करे ॾिए, माना जेके अंग हूंदा आहिनि उहे सॼा असां कॉपी करे ॾिना अथसि। असीं चवंदा EM न हुजे, असीं चवंदा कंट्रोल Z। असीं फॉर्मेटिंग बि खपे, असांखे फार्मूला बि हुजे ऐं वैल्यू बि हुजे, ठीकु आहे। हीअ असांखे फार्मूला करे ॾिनो, पेस्ट वैल्यू वारो हीअ ऑप्शन आहे, हिते असांखे फार्मूला प्लस वैल्यूज़ ॿई असांखे ॾींदो। ऐं नंबर फॉर्मेटिंग जेके न हूंदी न, हिते हाणे ॾिसो हिन फार्मूला ऑप्शन में क्लिक करूं पिया त पोइ असांजे परसेंटेज में तव्हां चेक करियोसि त परसेंटेज असांखे कोन ॾिनो अथसि, ख़ाली जेको असां ॾिसो न फार्मूला में हीअ ॾिसो हीअ परसेंटेज असांखे कोन ॾिनो अथसि। ऐं हिन में वरी नंबर फॉर्मेटिंग बि अप्लाई करे थो। नंबर फॉर्मेटिंग जे लाइ जेके तव्हां ख़बर न हुजे दोस्तों, अॻी वीडियो मुंहिंजी जेका आहे अॻी सीरीज़ आहे एक्सेल बिगिनर्स जे लाइ, उन में तव्हां ॾिसी वठोसि। हाणे क्लिक करियोसि हिन ते, हाणे हीअ असांखे अची मिली वई। हाणे हिन में पहिरीं असीं जेको ॾिसो हाणे हिनखे जल्दी जेका फॉर्मेटिंग आहिनि उनखे अप्लाई करण जे लाइ हिन में टेक्स्ट हाणे हिनखे वाइट कलर हिते रखियलु आहे, प्लस में जेको स्टाइल ॾिनल आहे, त हिते असांखे जेको न सेल स्टाइल जो फॉर्मेटिंग असांखे अलॻि सां ॾिए थो। पहिरीं हिन ते क्लिक करे डबल क्लिक करियोसि, कॉलम जी विड्थ ते, त सॼी सेट थी वञे हली। हाणे असीं हिते सेल ते अप्लाई करूं था पंहिंजो फॉर्मेटिंग, हीअ ॾिसो सेल स्टाइल खे। हाणे सेल स्टाइल में तव्हां फॉर्मेटिंग पंहिंजी अप्लाई करे सघो था। हीअ ॾिसो हीअ फॉर्मेटिंग अप्लाई कईसीं, हिनखे बोल्ड कयोसीं। हा, असांजो जेको सो असांजो मेन मक़सदु आहे त मूं तव्हांखे सेल स्टाइल ॿुधायो। हाणे असां कंडीशनल फॉर्मेटिंग हिते कंदासीं। कंडीशनल फॉर्मेटिंग खे सम्झी वठोसि त फॉर्मेट जेको हीअ मथां जेको टूल बीठो आहे इहो हीअ आहे कंडीशनल फॉर्मेटिंग। असीं पहिरीं हिनखे सिलेक्ट त करूं था हिकिड़े सॼी पूरी जेको असांजी वैल्यूज़ खे। कंडीशनल फॉर्मेटिंग में ॿुधाइबो त हाईलाइट जेके आहिनि उनजा रूल्स हूंदा आहिनि दोस्तों। सपोज़ हाणे ग्रेटर देन आहे न, ग्रेटर देन जेके रूल अप्लाई कंदासीं, जेके बि जेके वधि खां वधि वैल्यू हूंदी उनखे उन ते ई अप्लाई थींदा। हाणे ॾिसो असीं ग्रेटर देन त करियूं था, केतिरी जेका असां वैल्यू ग्रेटर देन हुजे, त असीं छा त हिन खे नाले खे असीं आई थिंक हिन में जेको न कढे खणा असां इहे नाले खे सिलेक्ट न कयूं, असां जस्ट वैल्यू खे सिलेक्ट करियूंसि था।
हिन मां असांखे जेको न हिन में मार्क्स जेके आहिनि उन में असांखे कंडीशनल फॉर्मेट ग्रेटर देन रूल ते असां ॿुधाए त जेके हुजनि ग्रेटर देन हुजनि सपोज़ जेकॾहिं 70 खां मथे जंहिं बि मार्कूं खयूं आहिनि त पोइ उनखे असांखे हाईलाइट करे ॾे। हीअ ॾिसो हिन असांखे हाईलाइट करे ॾिनो 70 खां जेके मथे आहिनि उनखे असांखे हाईलाइट करे ॾिनो। असीं चाहियूं था त लेस देन जो रूल हिते अप्लाई थी वियो, ग्रेटर देन जो अप्लाई न थी वियो, उन करे असीं फ़िलहाल इनखे क्लियर फॉर्मेटिंग कंदासीं, क्लियर फॉर्मेट्स कंदासीं, क्लियर ऑल न, ठीकु आहे। अच्छा हाणे असीं कंडीशनल फॉर्मेट में वञूं था। हाणे ॿियो अप्लाई करूं था लेस देन रूल, यानी घटि में घटि मार्कूं कयूं, केतिरे खां घटि हुजनि 50 खां घटि जीअं मार्कूं खयूं हुजनि उहो असांखे ॿुधाए ई ॾिसो था। ॾिसो हीअ चए थो हिननि जेके हिननि सब्जेक्ट्स में न हिननि स्टूडेंट्स जेके आहिनि से 50 खां बि यानी कि घटि मार्कूं खयूं अथसि। अच्छा हाणे अचूं था हिन रूल्स त असांखे काफ़ी सारा ॾिए थो। जेकॾहिं ॾिसो कंडीशनल फॉर्मेटिंग अची वेंदा, ग्रेटर देन रूल आहे, लेस देन रूल आहे, बिटवीन वैल्यू में आहे। बिटवीन वैल्यू मीन्स हितां खां वठी हेतिरे ताईं जेका वैल्यू हुजे उहे असांखे क्लियर करे ॾिसोसि। बिटवीन वैल्यू आहे केतिरे खां वठी, जेकॾहिं असीं ॾिसो न हाणे आहे 33 खां वठी 50 ताईं साॻी रूल असांजो अप्लाई थींदो। अच्छा हीअ जेको आहे कुझु जेको कलर असांखे कहिड़ा कहिड़ा ॾिए थो, येलो वारो ॾिए थो, ग्रीन में ॾिए थो, ॾिसो ग्रीन में हीअ ॾिसो करे थो ऐं ओके करे थो। हीअ बिटवीन वारो रूल असांखे अप्लाई करे ॾिनी जंहिंमें ॾिसो 50 खे खयों अथसि। अच्छा लेस देन में न, लेस देन में ॾिसो 50 खे न खयों अथसि ऐं ग्रेटर देन बिटवीन जेका वैल्यू आहिनि छो त 50 असां ॾेई छॾियो, करे बिटवीन वैल्यू में 50 ताईं खणे थो असांजे लाइ। हाँ हिन में हाणे असीं जेके सी डेटा बार वग़ैरह इहे बि तव्हांखे क्लियर करे हलूंसि। हाणे हितां रेंज में असीं जेको 50 खां लेस देन आहे उहा खणूंसि असीं फ़िलहाल, छो त असीं चाहियूं पर हिन साॻी शीट ते जेको फॉलोअप करियूं। कंडीशनल फॉर्मेटिंग में हलूंसि था ऐं लेस देन जे रूल, लेस देन वारे रूल ते असीं हलूंसि था ऐं असीं चऊं था 50 खां लेस देन जेके बि हुजनि उहे असां क्लियर करे ॾिए। उनखां पोइ हिन में असांजो आइकन सप्लाई थियल आहिनि कंडीशनल फॉर्मेटिंग में। असीं डेटा बार में वञी सघूंसि था। अच्छा डेटा बार में तव्हांखे ॿुधाईंदो आहे छा डेटा बार कहिड़ो शो थींदो। ॾिसो डेटा बार जेके न हीअ बार हिकिड़ो विच में अंदरि शो थिए थो जेको असांखे डेटा खे ॿुधाए थो। लेकिन इन खां असांखे वधीक क्लियर जेको आइकन सेट जेको हूंदो न उहो क्लियर करे थो, जंहिंमें हीअ ॾिसो हीअ आइकन सेट हूंदा आहिनि, हीअ असांखे आइकन सेट वधीक क्लियर करे थो। आइकन सेट खे अप्लाई करूंसि था। अच्छा विच में डेटा बार बि गॾु अप्लाई थियल आहे, उन करे क्लियर फॉर्मेट्स करे ऐं हाणे असीं छा कंदासीं आइकन सेट जेको उहो अप्लाई था करियूंसि। दोस्तों वैल्यू इन करे शो करे थी जो सेल जेका विड्थ आहे न कॉलम जी उहा घटाए उन करे असीं वधाए था छॾियूंसि। हाणे थी हलो हिन में असीं वरी स्टोर जेके आइकन आहिनि न उहे साॻी फिलअप था करियूंसि। कंडीशनल फॉर्मेटिंग में हलूंसि था, आइकन सेट में हलूं था ऐं स्टोर किथे आहिनि, हीअ स्टोर आहिनि रेटिंग वारा। कंडीशनल फॉर्मेटिंग में अप्लाई थी वई, ठीकु आहे। हाणे असीं अचूं था हिनखे डुप्लीकेट वैल्यू ऑलरेडी तव्हांखे फाइंड करे ॾिनीसीं, लेकिन हिन में असांजा कुझु फॉर्मेटिंग जा जेके रूल्स आहिनि उहे असांजा अप्लाई कयल आहिनि फॉर्मेट में। फॉर्मेट तव्हां कंडीशनल फॉर्मेट में तव्हां कस्टमाइज़ फॉर्मेट बि करे सघो था। डुप्लीकेट में सॉरी जेको असां न्यू रूल हिकिड़ो करूंसि था अप्लाई, त न्यू रूल बि असीं जेको ठाहे सघूं था। दोस्तों न्यू रूल ते क्लिक करियोसि। हाणे नयूं जेको रूल आहिनि उनमें असांखे ॿुधाए थो त कहिड़ी कहिड़ी जेका तव्हां बेस ते करे सघो था। हाणे हिते आहे लोवेस्ट वैल्यू, घटि में घटि वैल्यू, हिते हाईलाइट वैल्यू आहे। हिते वैल्यू असीं ॾींदासीं न त घटि वैल्यू हेतिरी ऐं वधीक वैल्यू हेतिरी, बिटवीन वारो थींदो। असीं त फॉर्मेट में असीं ईंदा सेकेंड जेको ऑप्शन ते फॉर्मेट ओनली सेल्स देन दैट कंटेंट्स, उहे सेल जेके कंटेन कंदा। हाणे बिटवीन में करियूंसि, इक्वल टू करियूंसि, लेस देन करियूंसि एसेट्रा एसेट्रा। त असीं जेका हाणे हिन में असीं कहिड़ा रूल्स अप्लाई करूं था। सपोज़ असीं अप्लाई करूं था लेस देन, अप्लाई करूं था लेस देन। लेस देन रूल ते असीं घटि में घटि केतिरी, लेस देन में घटि घटि वैल्यू केतिरी हुजे, 1500 का 1500 आई थिंक हिन में कोन्हे, बल्कि 15 या 1500 आहे। ओके ऐं उन ते फॉर्मेट कहिड़ो अप्लाई करे। हाणे हिते ॾिसो हिन में फॉर्मेट सेट कबो आहे। फॉर्मेट ते क्लिक कयोसीं त हीअ फॉर्मेट सेल जो असां वटि हिकिड़ो खुली वियो डायलॉग बॉक्स खुली वियो। इन फॉर्मेट सेल में असीं फ़ॉन्ट खे चऊं था बोल्ड रखेसि, कलर जेको आहे अखरनि जो कलर कहिड़ो हुजेसि, हीअ फ़ॉन्ट कलर मीन्स अखरनि जो कलर कहिड़ो हुजेसि, वाइट रखेसि। उनखां पोइ असीं हलूं था फिल ते, फिल असांजो जेको सेल कहिड़ो फिल करे ॾे। फिल असांखे सपोज़ असांखे चवंदा ग्रीन फिल करे ॾे, ग्रीन फिल करे ॾे एंड ओके करे क्लिक करियोसि। हीअ असांखे ॾिसोसि दोस्तों पहिरीं ऑल फॉर्मेट जेके सभु हटायूं था, पोइ वधीक असीं क्लियर थींदासीं। क्लियर फॉर्मेट्स, ठीकु आहे। हाणे हिननि ते असीं कंडीशनल फॉर्मेट जो न्यू रूल अप्लाई करूंसि था। सेकेंड नंबर ते वैल्यू कहिड़ी हुजे, बिटवीन नॉट बट लेस देन, लेस देन और इक्वल टू जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त पोइ छा थींदो, जेकॾहिं वैल्यू आहे जेका वैल्यू असीं ॾींदासीं न लेस देन ते। हाणे जेका 1500 असां वैल्यू ॾिनी आहे त लेस देन जेकॾहिं असीं ख़ाली लेस देन रखंदासीं 1500 खे न खणंदो, पर इक्वल टू गॾु वञी 1500 ऐं
खुद 1500 ऐं उनखां अलावा जेका उन सां मैच जेका वैल्यू थी उनसे करोस। असीं फिल में ग्रीन ॾियूं था, फ़ॉन्ट कलर में असीं बोल्ड रखूंसि था, बोल्ड खां पोइ कलर इन जो वाइट रखूंसि था, क्लिक करूं था ओके ओके। ऐं हीअ ॾिसो हाणे हिन में थोरो कलर ॾिसो चेंज थियल आहे न, त हीअ ग्रेडियंट सेट थियल आहे। कलर कहिड़ो सेट थियल आहे? ग्रेडियंट। अचोसि क्लियर फॉर्मेट करियोसि, रूल नए कंडीशनल फॉर्मेटिंग में न्यू रूल ते क्लिक करियोसि। अच्छा ऐं वैल्यू हिन ते क्लिक करियोसि असीं बिटवीन में जेको लेस देन और इक्वल टू 1500। उनखां अलावा फॉर्मेट में हलोसि, फॉर्मेट खां पोइ ॾिसो फिल में असां जेको हिते लिखियो आहे फिल इफेक्ट, तव्हां फिल इफेक्ट में क्लिक करोसि। फिल इफेक्ट में असीं अची वियासीं ग्रेडियंट में, ॾिसो ग्रेडियंट ते अची वियासीं। हाणे ग्रेडियंट में फर्स्ट कलर कहिड़ो चूज़ करूं था? ब्लैक करूं था। ऐं बेलो कलर जेको सेकंड कलर जेको उहो कहिड़ो चूज़ करूं था? ग्रीन करूं था सपोज, लेकिन हीअ ग्रीन न असीं चयूं था ग्रीन, हा हीअ ग्रीन ओके आहे। हाणे हिन मां जेका प्रीसेट आहे वेरियंट्स जेका आहे न, वेरियंट मां को बि हिकिड़ो वेरियंट चूज़ करियूं था, असीं हीअ वेरियंट चूज़ करूं था। हाणे फिल में ॾिसो, हीअ फिल में असां फिल इफेक्ट में वियासीं। अच्छा ओके करियोसि। हाणे तव्हांजे न्यू रूल जे मुताबिक़ हीअ थी वियो, लेकिन फ़ॉन्ट जो कलर जेको आहे न उहो असीं एडिट करूं था न्यू रूल ते। हाणे असीं साॻियो रूल जेकॾहिं असांखे एडिट करणो हुजे थो न, त पोइ हुनजे लाइ मैनेज रूल में वञिजोसि। हीअ ॾिसो न्यू रूल असांजो, इनखे ॾिसो न्यू रूल करूं था या एडिट रूल करूं था, असीं एडिट करूं था। छो त फ़ॉन्ट कलर ॾिसो असीं इहो वाइट कोन रखियो हो, इन करे फॉर्मेट में वञूं था ऐं फ़ॉन्ट जे वञूं था नंबर में, सॉरी फ़ॉन्ट में हिन जो कलर ॾिसो ऑटोमेटिक लॻो पियो आहे। ऑटोमेटिक मीन्स ब्लैक कलर। असीं वाइट ते क्लिक करे ऐं इनखे बोल्ड ते क्लिक सिलेक्ट करे ओके करूं था एंड नाउ इट्स अप्लाई। ठीकु, हाणे असीं चऊंसि था त हीअ 1500 खां घटि वारा जेके बि आहिनि उन्हनि खे असांखे सिलेक्ट करे ॾिनो। हाणे असीं सपोज़ कुझु जेके आहिनि से आहिनि 1500 नॉट बट 15,000 या 10,000 ओके 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 नॉट प्रॉब्लम। अबोव 10,000 ते हाणे रूल अप्लाई करूंसि था। असीं मैनेज में रूल में जेको न्यू रूल अप्लाई करे सघूं था। ॾिसो न्यू रूल ते क्लिक करियोसि, न्यू रूल अची वियो। फॉर्मेट ओनली सेल्स दैट कंटेंट्स में वञोसि एंड ग्रेटर देन और इक्वल टू, ग्रेटर देन और इक्वल टू वॾी में वॾी वैल्यू हुजे या उनजे बराबरि हुजे। ठीकु आहे, 10,000 खां 10,000 फॉर्मेट में तो फ़ॉन्ट जो कलर असीं वरी वाइट ई रखंदासीं ऐं फ़ॉन्ट खे जेको असांजो स्टाइल आहे उहो बोल्ड रखंदासीं। फिल में असीं वेंदासीं, फिल मां पोइ फिल इफेक्ट में असीं वेंदासीं। फिल इफेक्ट में असीं फर्स्ट कलर जेको आहे ब्लैक चूज़ कंदासीं ऐं सेकंड कलर में असीं ग्रीन रेड कलर चूज़ कंदासीं। रेड कलर जो वेरिएंट जेको आहे उहो असीं हीअ रखंदासीं। ॿिया बि मुख़्तलिफ़ ॾिसी वठोसि, वर्टिकल आहे, ॾिसो डायगोनल बि हूंदो आहे, डायगोनल डाउन बि आहे, फ्रॉम कॉर्नर खां आहे, जेको तव्हां स्टाइल चाहियो इन जो रेडियन जो रखे सघो था ग्रेडियंट जो। असां हिन में रखंदासीं ओके करियोसि हिन ओके करियोसि। हीअ न्यू रूल असांजो अप्लाई थी वियो ऐं ओके करियोसि। हाणे ॾिसो दोस्तों जेके वैल्यू जेका बि असां ॾिसी 10,000 जेका न उनखां मथे जेका वैल्यू आहे उनमें हीअ असां करे छॾियोसि। हाणे हीअ ॾिसोसि हीअ वैल्यू कहिड़ो आहे? हीअ आहे 1500 खां मथे वारी जेका वैल्यू आहे न उनखे असां लेस देन वारी केस हाणे 1500 वारी वैल्यू उनखे कहिड़ो असां फॉर्मेट ॾे कंडीशनल फॉर्मेटिंग में मैनेज रूल में वञूंसि था, वरी हिकिड़ो न्यू रूल क्रिएट करूं था। न्यू रूल में असीं जेको हिते सिलेक्ट करूंसि था बिटवीन असीं हाणे चऊं था ग्रेटर देन और इक्वल टू, नॉट ग्रेटर देन, बस दैट्स ओनली ग्रेटर देन माना जेका वरी हीअ जेका असीं वैल्यू ॾियूं पिया न 1500 ख़ुदि न बल्कि इनखां मथे जेका वैल्यू हुजे उहा सेट करे छॾियोसि। फॉर्मेट ते क्लिक करियोसि, फिल इफेक्ट ते वञोसि। फिल इफेक्ट मां असीं 2 कलर ते हुई 1 कलर न 2 कलर असांखे हुई ग्रेडियंट ॾे थो। उनमें ब्लैक कलर ते वञोसि, ब्लैक कलर में हेठां असां चूज़ करियोसि था, चलो ठीकु आहे हिन वारे जेको न हीअ साॻी चूज़ करियोसि था ब्लू ओके करियोसि था। फ़ॉन्ट आई थिंक चूज़ न थियनि या ऑटोमेटिक कलर सेट थिए पियो आहे। वाइट कलर चेक करे चूज़ करियोसि, बोल्ड करियोसि था ओके करियोसि था एंड हीअ ॾिसो दोस्तों। अच्छा छो त हिन में असां ग्रेटर देन 1500 खां मथे कयोसीं न उन करे असां सॼी हीअ वैल्यू जेको हू बि चेंज करे ॾियूं। छो 1500 खां सभु टोटल हीअ त ज़ाहिर वैल्यू मथे ई आहे न, उन करे असीं हिनखे बिटवीन वैल्यू ॾियणी हुई। कंट्रोल जेड था करियोसि, कंडीशनल फॉर्मेटिंग में हलूं था, मैनेज रूल क्लिक करूं था, न्यू रूल करूं था, बिटवीन वैल्यू करियोसि था। त असांखे जेको असां चाहियूं था त हाणे 10,000 वारी वैल्यू उहा त उनमें सिलेक्ट न थी आहे न, उनखे बिटवीन करूं था। बिटवीन किथां खां कट केस ताईं वैल्यू हुजे हिते ॾिसोसि न, बिटवीन हुजे 15 खां घटि मथे हुजे। ठीकु आहे दोस्तों, बिटवीन 1600 खां दोस्तों 2000 ताईं, 2000 खां मथे बि हुजे, चलो ठीकु आहे 3000 ताईं हुजे। फॉर्मेट हाणे साॻी फॉर्मेट वरी अप्लाई कंदासीं। फिल कलर में असीं ग्रेडियंट पहिरीं अप्लाई करे अचूंसि। 2 कलर में फर्स्ट में ब्लैक अप्लाई करूं था। हाणे ब्लू सही आहे, वेरिएंट खे सिलेक्ट करियोसि, फ़ॉन्ट में वञोसि, ऑटोमेटिक में वाइट खणोसि, बोल्ड करियोसि ओके करियोसि एंड ओके।
हीअ ॾिसो दोस्तों नंबर टे वैल्यू हाणे बी टी वैल्यू असांखे सिलेक्ट करणी। हाणे हीअ जेको रेड कलर असांखे ॿुधाए पियो जेका 10,000 खां मथे जेका वैल्यू आहे न उनखे रेड कलर ॾेई छॾ, ठीकु आहे। अच्छा उनखां अलावा जेको हीअ ग्रीन कलर शो करे पियो इहो कराए पियो चवनि की 1500 या उन घटि जेका वैल्यू हुजे उनखे उहो हीअ ग्रीन कलर ॾेई छॾियो अथव। बाक़ी जेका ब्लू कलर आहे इहा असांजी वैल्यू 1500 खां 1600 खां 1600 खां 3000 जे विच में जेका वैल्यू हुजे उनखे कलर। त कंडीशन फॉर्मेटिंग ॾिसो असांखे रूल्स जेका असांखे ॿुधाए पई त असांखे कहिड़ी ख़बर पए पई त असांखे वैल्यू के जेका रेंज आहिनि असांखे रेंज असांखे कलर्स में असांखे जेको सन ॿुधाए छॾी। सेल जो स्टाइल तव्हांखे दोस्तों क्लियर करे छॾियोसीं त सेल जो स्टाइल चवंदो आहे। हाणे वीडियो जी लेंथ जेकी वॾी थी आहे उन करे फाइंड रिप्लेस जेको हुनजो ऑप्शन आहे उहो तव्हांखे सेकंड वीडियो में क्लियर कराइबो।